अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही जो ज़िले शिकारपुर जो तालके हेडक्वार्टर लखी गुलाम शाह जो लखी मोड़ है। हितां रोज़ाना केतिरा ई मुसाफ़िर मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञनि था ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं जेके आहिनि उहे बि हिन स्टॉप ते सवें जे तइदाद मुसाफ़िर इन स्टॉप ते लहनि था। सख़्तु गर्मीअ जी मुंद मौसम आहे, जेको असां चाहियूं था पिया त हिते जेको आहे अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो छपिरो ठाहियो वञे जंहिंमें मुसाफ़िर जेके आहिनि उहे वेही सघनि। केॾी सख़्तु गर्मी लॻी पई आहे ऐं माण्हू जेको आहे मुसाफ़िर केॾा शहरी, पर आख़िर रियासत करे छा थी? मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त हितां जा चूंडियल नुमाइंदा हुजनि या ब्यूरोक्रेट हुजनि या सुञाण धुरी हुजनि या समाजी धुरी हुजनि, अलाए कहिड़े वॻे सां लॻा पिया आहिनि माण्हू त माण्हुनि जे सहूलियतुनि जे लाइ ऐं माण्हुनि जे तकलीफ़ुनि खे ख़तमु करण जे हवाले सां का दिमाग़ में का सोच ई कोन अथनि। ऐं नंढड़ी स्कीम आहे को मुंहिंजे ख़्याल में छिके बि जेकॾहिं हिकिड़ो ₹1,00,000 जे अंदरि हिते हिकिड़ो छपिरो लॻी वञे ऐं हेठां जेको आहे सीमेंट वारियूं जेके डेस्कियूं आहिनि उहे 2-3 चौधारी लॻी वञनि त केॾो न माना जेको आहे दुआऊं खटनि उहे माण्हू। ऐं रियासत ते हक़ बि आहे, माण्हू जेके आहिनि रोज़ानो ₹100 जेके रियासत खे टैक्स बि ॾियनि था। टाउन वारा जेके आहिनि उहे अयाशियूं कनि था पिया। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त उन्हनि खे कोई अहसासु ई कोन्हे। MNA साहिबु गौसबख्श खान मार साहिबु हुजे, MP जेको आहे शहरियार खान मार साहिबु आहे। मार साहिबु अवां जेको आहे इन तक जा MPA बि अवां आहियो त MNA बि अवां आहियो। लखी टाउन में तक़रीबन चेयरमैन बि अवां जो ई जेको आहे माण्हू मुंतख़ब थींदो आहे। त अवां ते हक़ बणिजे थो त अवां अगरि माना लखी हितां जेको मेन रोड जेको शिकारपुर वञे थो उतां खां वठी जेको आहे पंहिंजे हाउस ताईं वज़ीराबाद ताईं इहे लखनि ऐं किरोड़नि जे बजट जूं तव्हां लाइटियूं हणाए सघो था। लाइटुनि सां को फ़ाइदो त कोन थींदो, जेकॾहिं को ईअं त न आहे त माण्हू ऊंद में किरी पिया पवनि, बल्कि तव्हां सिर्फ़ु शोशा जे लाइ एॾो सारो ख़र्चु करे सघो था त छा हिकिड़ो माना अवाम जे लाइ जेके सख़्तु समय माण्हू रोज़ाना सख़्तु तकलीफ़ अज़ियत मां गुज़रनि था उन्हनि जे लाइ माना हिकिड़ो 50-100,000 या लख जी का स्कीम तव्हां नथा ॾेई सघो। केॾे वॾे अरसे खां वठी इहो एॾो सारो माना हॉल स्टाफ आहे, वॾो चौक आहे, चौराहो आहे, हिते सिनरी बि थी वेंदी ऐं हिते माना हिकिड़ी ख़ूबसूरती थींदी। पर हिते माना जेको आहे केॾी सारी गर्मी आहे दोस्तो, माना इन्हनि खे कोई अहसासु ई कोन्हे। शायदि इन्हनि खे अहसासु आहे पर कोई चवण वारो कोन्हे। मूंखे त ईअं थो लॻे हर माण्हू जेको आहे जेको बि बंगलनि ते वञे थो या जेको बि इन्हनि माण्हुनि ॾे वञे थो सिर्फ़ु पंहिंजे पेट लाइ थो वञे। बाबा मूंखे नौकिरी मुंहिंजे पुट खे ॾे, मुंहिंजी पोस्टिंग करा, मुंहिंजो अलाउंस कोन्हे, मूंखे ताईं ठीको ॾियो, उनखे कमीशन ॾियो, बसि इहे ई इन्हनि ई चकरनि में माण्हू जेको आहे लॻा पिया आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे त हिकिड़ा अहिड़ा कम जेकी आहिनि जेकी इज्तमाही तौरु फ़ाइदे वारा आहिनि, माण्हू अज़ियत में आहिनि, तकलीफ़ उन्हनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां कंहिंखे बि को दर्द नथो महसूसु थिए। मूंखे जेकॾहिं उन्हनि माण्हुनि ताईं इहा दांह पहुची वञे त उहे कमु करण लाइ तयारु आहिनि। पर मां चाहियां थो पियो त जेकॾहिं असां अक्सर माण्हू अहिड़े क़िस्म जी दांह उते ॾींदासीं, अक्सर माण्हू जेके अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि उते कंदासीं त उहे माण्हू बि असांजा जेके ज़ाती मसइला आहिनि उहे बि त हल थींदा, पर उहे इज्तमाही मसइला बि त हल थियनि। हीउ केॾो वॾो माना हिकिड़ो जेको मेन चौक आहे, चौराहो आहे, त मां जेको आहे उन तां रोज़ानो सवें त छा पर हज़ारनि जे तइदाद में मुसाफ़िर जेके आहिनि हिते लहनि बि था मुख़्तलिफ़ गाॾियुनि मां। ऐं हितां मां कंहिंखे बचो आहे, को ॿार आहे, को माना जेको आहे जेकॾहिं घटि में घटि 10 मिंट हिकिड़ो माण्हू उस में बीठो हुजे गाॾीअ जे इंतज़ार में त उनजे मथां छा गुज़रंदी हूंदी। सो असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, मां उन्हनि खे बि जेको आहे अर्ज़ु कंदुसि त तव्हां जॾहिं माना रोड रस्तनि सां घुमो गाॾीअ ते त ज़रा हेॾे होॾे अखियुनि सां ॾिसंदा कयो, छो त अवां ई माना आहियो जेके हिन जहिड़े जेको एनवायरमेंट तव्हां ॾिनी आहे, जहिड़े क़िस्म जी सिचुएशन सां असां गुज़रूं था उहे अवां जे मरूने में न था। त कॾहिं कॾहिं इदारनि में चकर हणो, कॾहिं कॾहिं हितां जे इस्पतालनि ॾे बि वञो, इलाज करण जे हवाले तां वञो। तव्हां पंहिंजा बचनि ॿारनि जा इलाज पंहिंजे जेको आहे आगा खान इस्पतालुनि मां करायो था। अञा त मां त सम्झां थो ॿाहिरिनि मुल्कनि में हलिया था वञनि इलाज कराइण लाइ, त हिते ई इस्पतालनि में वेंदव त ख़बर पवंदव न त हिते हशर छा लॻो पियो आहे। सो दोस्तो, असां इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे, इन्हनि जेको आहे सो वॾेरनि खे, इन्हनि जेको अमीर तबिके खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे कॾहिं कॾहिं भुलियो भुलायो बि इन्हनि इस्पतालनि जा बि चकर हणो। असांजे
ऐं उन खां रोड ते घुमो त अखियूं खोले घुमो, ॾिसो आस पास गंदगी कहिड़ी लॻी पई आहे या किथे कंहिं शइ जी ज़रूरत आहे। कॾहिं कॾहिं स्कूलनि में जेको आहे कॉलेजनि में चकर हणो, जेको आहे उतां जे हालात खां थोरो अवेयर कयो त हितां जा जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेको हितां जा अवाम आहे, उहो केॾे न मुश्किलात ऐं मसइलनि जे वर्जड़ियल। हीउ जेको लखी मोड़ आहे उते महिरबानी करे मां महर साहिबान खे गुज़ारिश कंदुमि, छो त उन्हनि जो तक़बिया MNA बि उहे आहिनि, MPA बि उहे आहिनि, ऐं टाउन कमेटी जेका लखी आहे उन ते बि मूंखे त ॿुधण में ईअं अचे थो, हाणे मां कन्फर्म त न आहे त उहो हिन वक़्तु जेका लखी टाउन जी जेका बजट आहे उहा ज़ुल्फ़कार ख़ान चूंकि NA जो कैंडिडेट आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां, त लखी बि जेका आहे उहा NA उन जे तक में अचे थी। त हिन वक़्तु चूंकि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे त पीपल्स पार्टी जा एडमिनिस्ट्रेटर उन्हनि जा रखियल आहिनि, त उन करे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे त मां ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिब खे बि अपील कंदुमि त उनजो बि तक आहे, भली जा माना जेको आहे उहो विनर न आहे पर तक त आहे न। हिन वक़्तु ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिब बि सिर्फ़ु जेको आहे उहो कमकार या दावतूं बि माना जेको आहे ताल के गढ़ियासीन में घणे क़दुरु हुनजी आहे इन्वॉल्वमेंट, पर लखी में बि कुझु कमु करे ॾेखारियो न साईं, त लखी में कमु कंदव त लखी जे माण्हुनि जी बि दिलि खटींदव। हाणे ॾिसूं साईं त माना जेको आहे असांजा जेके आहिनि उहे कमारिया साहिब हिन में अॻु भराई आहे, वॾो कमु आहे, हालांकि इहो नंढो कमु न आहे। इहो जंहिं बि कमु कयो हुनजो तारीख़ में नालो लिखिजी वेंदो। हिते हज़ारे लखे माण्हू रोज़ाना हिते उहे ॾिसंदा हुतां, ऐं जेको माना जेको आहे मार साहिबान खे वधीक उन्हनि जो हक़ु आहे, ॿिए नंबर ते ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिब खे बि उन ते बि हक़ु आहे। त हिते माना हिकिड़ो नंढो छपिरो तव्हांखे किरोड़नि रुपया मिलनि था, किरोड़नि रुपयनि जूं स्कीमूं तव्हां माना ॾियो था, ठीकु आहे उहे बि माना ज़रूरी आहिनि, पर हीउ जेको इशू आहे ऐं हीउ जेको स्पॉट आहे दोस्तो, माना उन माण्हूअ खे इन शइ जो अहसासु हूंदो जेको उस सख़्तु गर्मीअ में जेको आहे 10-15 मिंट मुसलसल जेको आहे बीहंदो हूंदो ऐं उनखे बुख़ार अची वियो हूंदो, बीमार थी पियो हूंदो। कॾहिं के बचिड़ा साण आहिनि, माना मासूम बचिड़ा आहिनि या नियाणियूं आहिनि, बच्चा आहिनि, उहे माना उते जेको आहे तो उते बीहनि था पिया, सख़्तु जेको आहे तो गर्मीअ में वेहण जी जॻह न आहे, हिन खां पाणी जी सहूलियत आहे, कई मिंट उते इंतज़ारु करिणो थो पए, छो उहे सख़्तु तकलीफ़ में आहिनि। उन्हनि जे तकलीफ़ जो अहसासु कयो, ज़रूरु तव्हांखे इहो हक़ बि आहे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे दुआऊं बि मिलंदियूं। मां उमेदु कयां थो त ज़रूरु इन शइ ते माना एक्शन खयो वेंदो ऐं ज़रूरु इन शइ जो नोटिस वरितो वेंदो ऐं ज़रूरु जेको आहे हिते असां जल्द ई माना जेको आहे अवाम हिते का न का ख़ूबसूरत माना हिकिड़ी जेको आहे उहो छपिरो ठहियलु ॾिसंदो ऐं उते वेही करे ऐं ज़रूरु जेको आहे तो उन्हनि माण्हुनि खे दुआऊं बि माना ज़रूरु कंदो। वॾी महिरबानी तव्हां।